श्रीमद् भगवत गीता अध्याय पहिरियों अर्जुन जो दुख योग। द्रष्टर चवे थो त हे संजय, धर्म जी युद्ध जी जेका जाइ कुरुक्षेत्र आहे, तंहिंमें मुंहिंजे पुटनि ऐं पांडवनि जे पुटनि छा कयो सो मूंखे ॿुधा। संजय चवण लॻो त हे राजुन, तव्हांजो पुटु जेको दुर्योधन आहे, तंहिं पांडवनि जी सेना ॾिठी, सेना जे जोड़ जग ॾिठी, पंहिंजे गुरुदेव द्रोणाचार्य वटि वञी हथ ॿधी वेनती करे चवण लॻो त हे स्वामी, ॾिसो त सही पांडवनि जी सेना कहिड़ी चङी तरह सां बीठी आहे। तव्हांजी ॿुधी वाश शिष्य द्रुपदी जे पुटु दुष्ट दुर्योधन जो तयारु कयल महाभारी लश्कर त अचे। ॾिसो हे स्वामी, पांडवनि जी सेना जे जोड़जक ॾिसी मूंखे त अचरज वठी वियो आहे। हे राजुन, पांडवनि जी सेना में जेके मुख्य योद्धा आहिनि, उन्हनि जा नाला ॿुधो त कहिड़ा कहिड़ा आहिनि। हिन सेना में वॾे धनुष खणण वारो अर्जुन, भीमसेन, राजा युधिष्ठिर, राजा विराट, राजा द्रुपद, महारथी दुष्ट केतु, चेकतान, वॾे बल वारो काशी जो पुटु प्रजत, केंती भोज, मनुष्यनि में उत्तम इदामन्यु, ऐं वॾे बुल वारो अथमोज, सुभद्रा जो पुटु अभिमन्यु, ऐं द्रुपद। हाणे वरी दुर्योधन पंहिंजे सेना जा मुखी योद्धा द्रोणाचार्य खे ॿुधाए थो। सभिनी ब्राह्मणनि में कृप, आचार्य, अश्वत्थामा, किरण, सोमदत्त ऐं ॿिया बि घणा योद्धा आहिनि। ऐं उहे कहिड़ा आहिनि जिन मुंहिंजे लाइ शरीर कष्ट में विधो आहे। घणनि प्रकारनि जा हथियार खणण वारा आहिनि ऐं युद्ध करण लाइ ॾाढो बलवान आहिनि। ऐं मुंहिंजी सेना तमामु घणी 11 खूणियूं आहिनि ऐं पांडवनि जी सेना थोरी 7 खूणियूं आहिनि ऐं असांजो रक्षा कंदड़ भीष्म आहे। हाणे दुर्योधन पंहिंजी सेना खे चवे थो त हे मुंहिंजी प्यारी सेना, तव्हां सभु भीष्म जी आज्ञा मञी मुंहिंजी रक्षा करियो। सारी सेना जा लोग उहे वचन ॿुधी दुर्योधन खे ख़ुशि करण लाइ शंख वॼाइण लॻा। सारी सेना में वॾी भीष्म आहे, वॾो भीष्म आहे, तंहिं पंहिंजे प्रताप वारो शंख वॼायो ऐं शींहं वांगुरु गजगोड़ करण लॻो। तंहिंखां पोइ उन्हनि जे पुठियां सभिनी शंख वॼाया ऐं नौबत, नगारा, गौमुख जा बाजा ऐं बगल वॼाइण लॻा। हाणे पांडवनि जी सेना जी बाजनि ऐं शंखनि जो विस्तार ॿुधो। पहिरीं त श्री कृष्ण भॻवानु रथ ते वेठो आहे ऐं उन रथ जी शोभा टिनी लोकनि में उत्तम आहे ऐं सारे रथ जो सामान सोनो आहे। घणनि प्रकारनि जा हीरा मोती जो हार जुड़ियल अथसि। जहिड़ी रीति बरसाति जे मुंद में बादलनि जो आवाज़ थींदो आहे, तहिड़ी रीति उन रथ जे फीसनि जो आवाज़ आहे। अहिड़ी त अर्जुन जो रथ आहे जंहिं ते श्री कृष्ण भॻवानु विराजमान आहिनि। ऐं घोड़नि जी शोभा वरी कहिड़ी आहे, जहिड़ो कि गऊ जो खीर, अहिड़ी त घोड़नि जो रंग आहे। घोड़नि जो मुंहुं वारो वरी अहिड़ो आहे जहिड़ो पॿण जो गुल टिड़ियल हूंदो आहे, जिन जा ॻिची ऐं कन तमामु सुहिणा आहिनि ऐं पुछ बि सुहिणा अथनि ऐं पट जे धागे में सोन जा घुंघरू पातल ॻिची में पियल अथनि, पेरनि में सोन जा नोरा पियल अथनि। अहिड़ी त घोड़नि जी शोभा आहे। अहिड़े सुंदर रथ ते भगत वत्सल श्री कृष्ण भॻवानु वेठो आहे। तंहिं पंहिंजे जिन्या नाले शंख वॼायो, देवदत्त नाले शंख अर्जुन वॼायो ऐं पौंडर नाले शंख भीमसेन वॼायो। ऐं भीमसेन कहिड़ो आहे जंहिंजो पेट तमामु वॾो आहे ऐं संस कर्म बि तमामु ऊचा आहिनि। अंत्य विजय नाले शंख कुंती जे पुटु राजा युधिष्ठिर वॼायो ऐं सघोष नाले शंख निकल वॼायो ऐं मणिपुष्प नाले शंख सहदेव वॼायो ऐं वॾे धनुषधारी काशी जे राजा महारथी सुखंदी बि शंख वॼायो ऐं राजा विराट बि वॼायो। दुष्ट देवमन अजीत जो कंहिंखां बि जीतो न वञे अहिड़ो शांतियो को जादू आहे, तंहिं बि पंहिंजो शंख वॼायो। ऐं ॿिया केतिरा ई पांडव जे सेना में योद्धा हुआ, तिन सभिनी पंहिंजा पंहिंजा शंख वॼाया ऐं वॾनि ॿांहं वारो सुभद्रा जो पुटु अभिमन्यु आहे, तंहिं बि पंहिंजो शंख वॼायो। उन्हनि शंखनि जो आवाज़ ॿुधी धृतराष्ट्र जे पुटनि कौरवनि जा हृदय फाटण लॻा ऐं शंखनि जे आवाज़ खां
ज़मीन ऐं आकाश हिकु थी विया। उन्ही खां पोइ धृतराष्ट्र जे पुटनि जी सेना अर्जुन ॾिठी। जॾहिं ॿिन्ही सेनाउनि पाण में बाण हणणु शुरू कया, तॾहिं अर्जुन पंहिंजो धनुष खणी युद्ध करण खां अॻु श्री कृष्ण भॻवान खे चवणु लॻो त हे मुंहिंजो रथ कृपा करे ॿिन्ही सेनाउनि जे विच में वठी हलो, त मां ॾिसां त मूं सां युद्ध करण लाइ केरु केरु आया आहिनि, जे मुंहिंजे प्राणनि ऐं धन खे त्यागी आया आहिनि, तिन खे मां जांचे ॾिसां। संजय चवणु लॻो, हे धृतराष्ट्र, जॾहिं अर्जुन उहे वचन श्री कृष्ण भॻवान खे चया, तॾहिं श्री कृष्ण भॻवान अर्जुन जो रथ ॿिन्ही लश्करनि जे विच में आणे बीहारियो। श्री कृष्ण भॻवान अर्जुन खे चयो त हे अर्जुन, मूं तुंहिंजे रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में आणे बीहारियो आहे, हाणे उते तूं उन्हनि खे ॾिस। अर्जुन उते ॾिसणु लॻो त छा छा ॾिठाई, पिता, मामा, गुरु, भाइर, पुट, पोटा, सोहरा, साला, मिट माइट सभु पंहिंजे ई कुटुंबी ॾिठाऊं। हिननि खे ॾिसी करे अर्जुन खे ॾाढो दया आई ऐं दुख में भरिजी श्री कृष्ण भॻवान खे चवणु लॻो, हे श्री कृष्ण भॻवान, हिन सेना में मूंखे रुॻो सभु पंहिंजा ई कुटुंब ॾिसण में थो अचे। मूंखे ॾिसी मूंखे ॾाढो ॾुख थो थिए ऐं मुंहिंजो शरीर ॾाढो व्याकुल थी पियो आहे। हथनि मां गांधीव धनुष पिणु किरी वियो आहे। मुंहिंजो अंदरि पियो सड़े ऐं बीह नथो सघां। हे केशू, मां सुखनि बि ख़राबु पियो सुगुन बि ख़राबु पियो ॾिसां ऐं मां पंहिंजी जय बि उन में नथो सम्झां। हे केशू, पंहिंजे कुटुंब सां युद्ध करण में मूंखे कोई लाभ कोन थींदो। मां पंहिंजे कुटुंब खे मारे राज करियां, सो हे केशू, मूंखे राज करण जी कामना आहे। हे गोबिंद, उहो राज कहिड़े कम जो आहे जंहिं सुख लाइ राज वठिजे थो त कुटुंब जा माण्हू सुख पाइनि से। हे मधुसूदन, उन्हनि जे मारण जे मूंखे अछा कान्हे ऐं उन ते मूंखे दया थी अचे। हे टिनी लोकनि जा स्वामी, उन्हनि जे मारण जे करे मूंखे टिनी लोकनि जो खणी राज बि मिले, तॾहिं बि मां उन्हनि खे न मारींदुसि। हे धरती जो राज आहे, हे जनार्दन, धृतराष्ट्र जे पुटनि खे मारण करे मूंखे कोई लाभ कोन थींदो, उल्टो उन्हनि जे मारण जे करे मूंखे पाप लॻंदो। तोड़े हू वॾा पापी आहिनि, तॾहिं बि हिननि खे मारणु न घुरिजे। हे भॻवान, उहे सभु पूॼा करण जे योग्य आहिनि ऐं हिननि खे मां कॾहिं बि न मारींदुसि। हे माधो, उन्ही कुटुंबी लोकनि खे मारण मां मूंखे कहिड़ो सुख प्राप्त थींदो। थोरे राज जे लालच करे उन्हनि जी ॿुध अंधी थी पई आहे। जेको कुल जे नाश करण मां दुख प्राप्त थिए थो, तंहिंखे ही राज जी लोभ करे नथा सम्झनि। पर मां उन्हनि खे सम्झां थो त कुल जे नाश करण मां जेको नतीजो मिले थो, सो मां चवां थो। हे जनार्दन, कुल जे नाश थियण करे कुल जा अॻियां धर्म जेका हलंदा अचनि था, उहे बि नाश था थियनि। जॾहिं कुल जा धर्म नाश थिया, तॾहिं सारे कुल में अधर्म अची प्रवेश कंदा ऐं कुल जूं जेके बि स्त्रियूं हूंदियूं, उहे सभु विधवाऊं थी वेंदियूं ऐं पोइ उहे विधवा स्त्रियूं ॿिनि पुरुषनि सां संग कंदियूं। उन्हनि मां वरुण शंकर संतान पैदा थींदा ऐं उन वरुण शंकर संतान जे हथ जो पिंड ऐं जल पुत्रनि खे न पहुचंदो ऐं पुत्रनि खे पिंड ऐं जल न पहुचण करे उन्हनि जा पुत्र स्वर्ग मां किरी नरक में अची पवंदा। उन्ही करे हे श्री कृष्ण भॻवान, जंहिं कुल खे नाश कयो तंहिं पुण महापाप कयो, सो उहो पाप उन ते आहे। सो कुल सां कुपत थो करे या कुल खे नाश थो करे, वरी उन्हनि पापनि जो नतीजो कहिड़ो थो पाए, सदाईं नरक भोगे थो ऐं उहो मूं न्याय शास्त्र में ॿुधो आहे। वरी अर्जुन पछताए हथ मटे चवे थो त हाय हाय, ॾिसो त भाई, मूंखे कहिड़ो न पाप लाइ उधम करायो अथनि। राज जे सुख लाइ पंहिंजे कुल जे नाश थी कयमि। हाणे मां पंहिंजा हथियार फिटा थो करियां ऐं धृतराष्ट्र जे पुटनि खे हथनि में हथियार हूंदा ऐं मां उन्हनि जे साम्हूं वेंदुसि त मूंखे मारींदा, उन्हनि में मुंहिंजो जस थींदो, तंहिं करे मां युद्ध न कंदुसि। संजय धृतराष्ट्र खे चवे थो त राजन, अर्जुन उहे वचन चई करे पंहिंजो धनुष पाण फिटो करे पंहिंजे रत में वेही रहियो। ईअं श्री भगवद गीता श्री कृष्ण अर्जुन वारो अर्जुन विषाद योग पहिरियों अध्याय समाप्त थियो। अध्याय जो मक़सदु: अर्जुन पंहिंजे कुटुंब खे युद्ध जे मैदान में बीठल ॾिसी मोह में भरिजी हथियार फिटा करे व्याकुल थी रथ में वञी वेही रहियो त मां जंग न कंदुसि।
पहिरियां अध्याय जो महत्तम। हिकु समय कैलाश पर्वत ते महादेव ऐं पार्वती पाण में गीता ज्ञान वार्ता शुरू कई। तॾहिं पार्वती सुवाल कयो त हे महादेव, तव्हां पंहिंजे अंदर में कहिड़े ज्ञान करे पवित्र आहियो, जंहिं ज्ञान जे बल करे संसार जा लोक तव्हांखे शिव करे था पूॼनि। तव्हांजा कर्म त ही ॾिसण में अचनि जो मुर्ग छाला पहिरियो था, बुत ते मसाण जी रख लायो था, पीछे में नांगन ऐं मुर्दनि जी शीशनि जी माला पायो था। उन्हनि में हे स्वामी कोई बि पवित्र गुण कोन थो ॾिसण में अचे। हे प्रभु कृपा करे मूंखे वो गुण ॿुधायो जंहिं ज्ञान करे तव्हां अंदर में पवित्र आहियो। तॾहिं श्री महादेव चवण लॻो त हे पार्वती, हाणे ॿुध, जंहिं ज्ञान करे मूंखे ॿाहिरां कर्म नथा व्यापन, उहो ज्ञान गीता जो ज्ञान आहे। ऐं उन ज्ञान जो मां सदा ई पंहिंजे हृदय में ध्यानु कंदो आहियां, ऐं उन करे मूंखे ॿाहिरां कर्म नथा लॻनि। पार्वती चवण लॻी त हे भॻवान, जेकॾहिं गीता जो ज्ञान अहिड़ो आहे जंहिंजी तव्हां एतिरी स्तुति करियो था, कृपा करे ॿुधायो त उन ज्ञान खे ॿुधी कोई जीव मुक्त थियो आहे। त श्री महादेव चवण लॻो त हे पार्वती, उन ज्ञान खे ॿुधी घणाई जीव मुक्ति खे प्राप्त थिया आहिनि ऐं अॻिते बि थींदा रहंदा। तोखे हाणे अॻे किथां ॿुधायां थो, ध्यान सां ॿुध। श्री महादेव चवण लॻो त हिकिड़े समय पाताल लोक में शीश नांग जी सिजा ते श्री नारायण अखियूं ॿूटे आनंद में सुम्हियो पियो हो, ऐं श्री लक्ष्मी ऐं संदसि भर में वेठी हुई। तंहिं महिल श्री लक्ष्मी पुछियो त हे महाराज, तव्हां 14 लोकनि जा स्वामी आहियो, तव्हांखे बि निंड आलस परपत थी आहे। निंड आलस उन्हनि लोकनि खे थिए थी जेके तामसी आहिनि, ऐं तव्हां त टिनी गुणनि खां न्यारा आहियो। तव्हां सारे जगत जा मालिक आहियो। तव्हांजो अखियूं ॿूटी सुम्हिया पिया आहियो, उन्हनि जो मूंखे ॾाढो अचरज थो लॻे। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, मूंखे निंड ऐं आलस कोन्हे, पर गीता में जो ज्ञान आहे, तंहिं करे मां सदाई आनंद में मगन रहां थो। ऐं जीअं 24 अवतार मुंहिंजा आहिनि, तीअं ई गीता शब्द रूपी अवतार आहे। ऐं उन गीता में मुंहिंजा कहिड़ा अंग आहिनि से ॿुध। 5 अध्याय मुंहिंजो मुख आहे, 5 अध्याय मुंहिंजो ॿाहूं आहिनि, 5 अध्याय मुंहिंजो आसण आहे, 16 अध्याय मुंहिंजो पेट आहे, 17 अध्याय मुंहिंजो टंगूं आहिनि, 18 अध्याय मुंहिंजा पेर आहिनि, ऐं गीता जा जेके श्लोक आहिनि से मुंहिंजूं रगूं आहिनि। अहिड़ी जेका सभु गीता आहे, तंहिंजो अर्थ मां हृदय में धारण करियां थो ऐं ॾाढे आनंद में मगन रहां थो। हे लक्ष्मी, तूं छा थी सम्झी? तुंहिंजे मन में ईअं हूंदो त मां जो वेठी थी पेर मटियां, तंहिं करे नारायण खे आनंद थिए थो। हे लक्ष्मी, हिकु अहिड़ो प्राणी हो जंहिंजी चिंडाल सां संगत हुई, ऐं हू तेल ऐं लूण जो वापारु कंदो हो। उन हिकिड़ी ॿकरी पाली हुई, ऐं हिकिड़े ॾींहुं ॿकरी खे जंग में चारण वठी वियो, ऐं वणनि जा पन छणण लॻो। पन छणींदे उनखे नांग लंघियो, ऐं उन्ही दम मरी वियो, ऐं केतिरा ई नरक भोॻियाऊं। तंहिंखां पोइ ॾांद जो जनम पाताईं। नेठि ॾांद हिकिड़े पेनू फ़क़ीर वरितो, ऐं उहो फ़क़ीर उन ॾांद ते चढ़ी सारो ॾींहुं शहर में पिणंदो हो। जेका बुखिया पिणे ईंदो हो, सा अची पंहिंजे कुटुंब सां मिली खाईंदो हो, ऐं उहो ॾांद सारी राति दरवाज़े ॿधो बीठो हूंदो हो। उनजी खाइण पीअण जी काई सिध कान रखंदो हो, फ़क़ति थोरो चारो उनजे अॻियां विझी छॾींदो हो। वरी अञा सुबुह थींदो ई कोन हो त उन ते चढ़ी पिनण वेंदो हो। ईअं ई कंदे कंदे केतिरा ई ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं उहो ॾांद बुख ऐं ॾुखनि जो मार किरी पियो, ऐं उहो फ़क़ीर उनखे उथारण लाइ मारण लॻो, पर उहो उथे ई न पियो, ऐं न ई वरी इन सां साह निकिरे पियो। शहर जा लोग उनखे पंहिंजो फल ॾियण लॻा। को वर्ष जो फल पियो ॾे, त को तीर्थ जो फल पियो ॾे, पर ॾांद जो साह निकिरी न। उते हिकिड़े कंजरी आई, उन माण्हू खां पुछियो त ॾांद खे छा थियो आहे? माण्हू चयसि त हिन जा प्राण नथा वञनि, ॿियो थो फिसके, सभु कंहिं पंहिंजे पंहिंजे फल ॾिनो अथसि, तॾहिं बि हिन जो साह नथो निकिरे। तॾहिं कंजरी चयो त मूं जेको कर्म कया आहिनि, उन्हनि जो फल मां ॾांद जी निमत ॾिनो। हिन अञा एतिरो ई बसि चयो त हिकदमि लॻो मुक्त थी वियो, ऐं उहो जनम छॾे पंहिंजे ब्राह्मण जे घर जनम वरिताईं, ऐं पिणु हिन जो नालो शिशर मां रखियो।
जॾहिं वॾो थियो तॾहिं विद्या सेखारियऊं ऐं हुनखे पंहिंजे अॻे जनम जी ख़बर हुई। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं हिन पंहिंजे मन में ख़्यालु कयो त जंहिं कंजरी मूंखे ॾांद जे जनम खां छॾायो आहे तंहिंजो दर्शन करणु घुरिजे। उहो ख़्यालु करे कंजरी जे घर में आयो ऐं अची चयईं त तूं मूंखे सुञाणी थी मां केरु आहियां? कंजर चयो त मां तोखे नथी सुञाणां त तूं केरु आहीं? तॾहिं ब्राह्मण चयो त मां ब्राह्मण आहियां कंजरी ऐं मुंहिंजी तुंहिंजी कहिड़ी सुञाणप? तूं ब्राह्मण ऐं मां कंजरी, तुंहिंजी ऐं मुंहिंजी कहिड़ी सुञाणप? तॾहिं ब्राह्मण चयो त मां उहो साॻियो ढॻो आहियां जंहिंखे तूं पंहिंजो फल ॾिनो हो, जंहिं करे मूं ढॻे जे जनम खां छुटी अची ब्राह्मण जे घर में जनम वरितो आहे। तूं मूंखे उहो ॿुधायो त उहो कहिड़ो फल हो जो तूं मूंखे ॾिनो हो? तॾहिं कंजरी चयो त मां पंहिंजे ॼाण करे चवां थी त मूं को बि पंहिंजो कोन कयो आहे, पर मुंहिंजे घर में हिकिड़ो तोतो आहे जो सुबुह जो सवेल उथी कुझु पढ़ंदो आहे ऐं मां हुनजो आवाज़ु ॿुधंदी आहियां ऐं उहो पंहिंजो मूं तुंहिंजे नमत ॾिनो। हिन तॾहिं हुन ब्राह्मण तोते खे चयो, हे तोता तूं छा पढ़ंदो आहीं? तॾहिं तोते चयो त मां अॻे जनम में ब्राह्मण जो पुटु हुअसि ऐं मुंहिंजे पीउ मूंखे गीता जे पहिरें अध्याय जो पाठ सेखारियो हो ऐं हिकिड़े ॾींहुं गुरू मूंखे पढ़ायो पई त मूं चयो त मूंखे गुरू छा थो पढ़ाए? तॾहिं गुरू मूंखे श्राप ॾिनो त वञी तोतो थी। उन महिल ई मूं तोते जो जनम पातो ऐं हिकिड़े ॾींहुं मूंखे मारे फासाए वठी आयो ऐं रस्ते में ब्राह्मण ॾिठो त मूंखे पेसनि ते वरितो ऐं उहो ब्राह्मण बि पंहिंजे पुट खे गीता जो पाठ सेखारींदो हो ऐं मूं बि उहे पाठ सिखी वरितो। ओचितो हिकिड़े ॾींहुं ब्राह्मण जे घर चोर आया पर उन्हनि खे कुझु धन प्राप्त न थियो ऐं मुंहिंजो पिंजरो खणी थी हलिया विया। उन्हनि चोरनि जो प्रीत हिन कंजरी सां हुई ऐं उहो मुंहिंजो पिंजरो हिन कंजरी खे ॾेई विया। मां रोज़ गीता जे पहिरें अध्याय जो पाठ कंदो आहियां ऐं कंजरी रोज़ ॿुधंदी आहे। मुंहिंजे सम्झ में अचे थो त उहो ई तुंहिंजे नमत ॾिनो हो। तॾहिं ब्राह्मण चयो त हे तोता मां ब्राह्मण आहियां, तो मुंहिंजे आशीर्वाद सां मुक्ति खे प्राप्त थींदे ऐं तोते जी बि मुक्ति थी वई। उहा कंजरी बि चङा कमु करणु लॻी ऐं सदाईं सुबुह जो सनानु करे गीता जे पहिरें अध्याय जो पाठ कंदी रही ऐं उन जी बि मुक्ति थी वई। श्री नारायण चवणु लॻो त लक्ष्मी को बि अणॼाण गीता जो पाठ करे या फ़क़ति ध्यानु ॾेई ॿुधे थो त उन खे बि मुक्ति मिले थी। इत श्री भगवंत गीता जे पहिरियां अध्याय जो महत्तम पूरो थियो। हरिओम शांति।